नाज़रीन, प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल ख़िलाफ़ सिंध में सिविल सोसाइटी पारां एहतजाजनि जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां पेश आहे उबाड़ो मां अब्दुल वाहिद कोच जी हीअ रिपोर्ट। कंदकोट में क़बाइली तकरार जे वर चढ़ी बेदर्दी सां क़त्ल थियल IBA सखर जे प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल सिंध जे शऊर जो क़त्ल क़रार ॾिनो पियो वञे। सिविल सोसाइटी प्रोफेसर अजमल जे क़त्ल ते ॻणती ज़ाहिर कंदे क़ातिलनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाइण जी घुर कई आहे। प्रोफेसर अजमल सावंत जी मौत खां कुझु अरसो अॻु शागिर्दनि खे लेक्चर ॾियण वारी वीडियो बि वायरल थी वई आहे। प्रोफेसर अजमल सावंत वीडियो में चई रहियो आहे त अंग्रेज़ फ्रेंच ॿोली पढ़ाइण जा पैसा ॾियण जी आछ कंदा आहिनि, पर मां पंहिंजे माण्हुनि खे पढ़ाइण विश यू गुड लक एवरीबडी। जिसने पोजीशन ली है उसकी भी पोजीशन है, जिसने नहीं ली वो पोजीशन, फॉरगेट पोजीशंस। क्या है, कोई नहीं पूछता आप पोजीशन लेकर आए हो, नहीं। हम मीडियाकर स्टूडेंट थे, पेरिस पहुंच गए स्कॉलरशिप पे। अंग्रेजों को पढ़ाता हूं मैं फ्रेंच में, इसी कपड़ों में, इसी गोबर में, इसी भैंसों से आता हूं। 1 घंटे के 30,000 रुपए पाकिस्तानी देते हैं मुझे सिर्फ बात करने के, ये जो बात कर रहा हूं। फिर भी करता है, नहीं यार मैं ये क्लास नहीं पढ़ा रहा, मैं आसिफ के पास जा रहा हूँ, कोई और देख लो, मैं अपनों को पढ़ाऊंगा। एनीवेज, सी यू अगेन, थैंक यू सो मच। हाँ, तो IBA सखर जे प्रोफेसर अजमल सावंत फ्रांस में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे शोबे में PhD कई हुई। एक सुञाणवंद शख्स के IB सखर जी प्रोफेसर अजमल सावंत पंहिंजे घरां सखर वञी रहियो हो त ताड़ में वेठल हथियारबंदनि फायरिंग करे खेसि क़त्ल करे छॾियो। प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल खां पोइ इलाइक़े में शदीद छिकताइण वारी सूरतहाल पैदा थी वई आहे।